सत्संगी हूंदा आहिनि। हिकु बार हिकिड़ा कोई महात्मा वञनि पिया, सफ़र ते निकिता त हिकिड़ी दुकान ते वञी बीठा। कुझु उन्हनि खे सामान वठिणो हुयो। दुकानदार खे वञी करे चयूं, भैया ये सामान देना। दुकानदार हथ जोड़िया, अचे बाबा मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि मञींदव? हा हा पुट चओ। चयूं साम्हूं हिकिड़ी ॿी दुकान त उन खां वञी करे वठो। चयो अरे भैया असां थोरो जल्दी में आहियूं, तो वटि त सामान नज़र थो अचे साम्हूं पियो आहे, ॾे न जल्दी। तूं चिंता न कर, वेशभूषा ॾिसी करे ईअं न सम्झंदा कि तोखे पैसा न ॾींदासीं। चओ हरे राम। हा न, कई बार ईअं थींदो आहे, संतनि महात्माउनि खे ॾिसी करे असां उन्हनि खे ओड़ी व्यवस्था न ॾींदा आहियूं। चओ हरे राम। तूं चिंता न कर, तोखे पैसा भरपूर ॾींदासीं, जेतिरे जो सामान आहे ओतिरा पैसा ॾींदासीं भाई, तूं ॾे न सामान। चई बाबा न न पैसनि जी ॻाल्हि न आहे, पर मुंहिंजी विनती स्वीकार कयो, इहो ई सामान तव्हां पासे वारे दुकान खां वठी वठो। ॿ टे दफ़ा जॾहिं दुकानदार ईअं चयो त संतनि चयो ठीकु आहे भैया हलो। चए थो त कोई ॻाल्हि न आहे, हिन जी हिच दुकान हूंदी, सुञातल हूंदो या कोई रिश्तेदार ई हूंदो या हिन वटि कोई विशेष ज़रूरी कमु हूंदो, न ॾियणु चाहींदो हूंदो, कोई ॻाल्हि न आहे, कोई बि कारण हूंदा। संत हली विया ॿिए दुकान ते, ख़रीदी करे आया जेको जेको सामान खपंदो। चओ हरे राम। 5-10 मिंट जेके उन्हनि खे लॻा, सामान वठी करे उन दुकान ते वापसि आया। चयूं भाई सामान मां वठी आयुमि, पैसा बि उन वरिता, मां पैसा बि उनखे ॾिना, हाणे त ॿुधाए कि भाई तूं सामान छो न पियो ॾे? तो वटि त ॾिस साम्हूं लटकियल पियो आहे सामान, तूं ॾे कोन पियो। छा कारण आहे? आख़िर तूं न पियो ॾियणु चाहे? चई न न बाबा इहो कारण न आहे। पोइ छा कारण आहे? तॾहिं जेॾी महिल उन कारण ॿुधायो त संत भावुक थी विया। चई बाबा मां वटि त सुबुह खां सुठी ग्राहकी हली आहे, 8-10 ग्राहक आया आहिनि, बढ़िया, मां ख़ूब कमायो आहे उन्हनि में, पर मां सुबुह खां नज़र हणां पियो कि बगल वारे जी ॿोणी बि न थी आहे। सुबुह खां हिकु ग्राहक बि उन ते न चढ़ियो आहे, कुझु न कमायो आहे उन वीचारे। त बसि हिकिड़े इंसानियत जे नाते मूंखे लॻो कि मां एॾो कमायां त उहो बि त थोरो कमाए वठे, उनजो बि त परिवार आहे। चओ हरे राम। सामान त मूं वटि बि पियो आहे। संत भावुक थी विया, चयूं कमाल आहे भाई। वरी उन हिकिड़ी ॾाढी सुंदर ॻाल्हि बि चई, चई बाबा तव्हां त भॼन करे वठंदा आहियो, भक्ति करे वठंदा आहियो, नाम जपे वठंदा आहियो, कथा कीर्तन करे वठंदा आहियो, भक्तनि जी संतनि जी सेवा करे वठंदा आहियो। असां संसारी माण्हू इहो वधीक कुझु त नथा करे सघूं, पर असांखे लॻे थो कि अगरि असां सुठा इंसान ई बणिजी वञूं त असांजी भक्ति थी वञे। चओ हरे